Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. कराची जे साइट वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री के खौफनाक बाहि लगण जे नतीजे में 8 पोरत सड़ी ज़ख़्मी। औरतुनि सूदो केतिरा ई पोरत फैक्ट्री अंदर फाथल। 4 फायर टेंडर्स ऐं फायर ब्रिगेड गाड़ियूं फैक्ट्री खे लगल बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिशुनि में रुधल। इख़्तियारियुनि तरफ़ां 3 दर्जे जी बाहि करार। फैक्ट्री में फाथल पोरतनि खे ॾाकड़नि ज़रिए ॿाहिरि कढियो पियो वञे। रेस्क्यू इख़्तियारियुनि जो चवणु आहे त फैक्ट्री अंदर वॾी मिक़दार में पेट्रोल ऐं थिनर हुजण सबबि बाहि ते ज़ाब्तो आणण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। फैक्ट्री में धमाकनि जा आवाज़ बि ॿुधाया विया। वाटर बोर्ड तरफ़ां हाइड्रेंट्स ते एमरजेंसी लागू। मचिसाने में फौथियल 11 हज़ारा पुरहतन जा लाश दफ़नाइण लाइ तैयारियूं मुकमल। कोयटा जे हज़ारा टाउन में जनाज़ नमाज़ बाद पुरहतन जा लाश दफ़नाया वेंदा। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर ॾियाम कमाल ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जी अॻुवाणी में हुकूमती कमेटी सां ॻाल्हियूं कामयाब थियण बाद हज़ारा बिरादरी धरणो ख़त्म करे लाश दफ़नाइण जो ऐलान कयो हो। कोयटा में धरणो ख़त्म थियण बाद सिंध सूदो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरणा ख़त्म। कराची में 29 हंधनि ते लॻल धरणा ख़त्म थियण बाद ट्रैफ़िक मामूल ते अची वई। सिंध जे ॿियनि शहरनि में बि धरणा ख़त्म कया विया। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा अॼु कोयटा पहुची रहिया आहिनि। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ लाशनि जी तदफ़ीन बाद हज़ारा बिरादरी सां मुलाक़ात कंदा। मुतासिरनि सां पोरहतनि जे क़त्ल ते ताज़ियत कई वेंदी। कोयटा में हज़ारा बिरादरी सां कामयाब ॻाल्हियुनि बाद वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जो चवणु हो त मच वाक़िए में मुलविस दहशतगर्दनि खे हर सूरत में अंजाम ते पहुचायो वेंदो। मच वाक़िए जी जांच लाइ आला सतही कमीशन बि जोड़ी पई। मलेर जे पोर्ट कासिम भरिसां तेज़ रफ़्तार गाॾी जी टक्कर में वाटड़ू चीभाड़ची फौत। अणियातल गाॾी वाटड़ू खे टक्कर हणी फ़रार थी वई। लाश जी ईदो कमर तौरु सुञाणप नओं देरो भरिसां गॾह गाॾी ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबबि ज़ख़्मी थियल ॻोठाणे इस्पताल में दम ॾेई छॾियो। फौती मंज़ूर मीरानी जो लाश लाड़काणो जी निजी इस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सीउ जी शिदत ऐं कोहीड़े जो राॼ बरक़रार। नौशेरो फ़िरोज़ महरापुर मटियारी खानवाहण कुंभ अकरी चौदगी लाखा रोड ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि हदे नज़र घटिजी वई। रत ॼमाईंदड़ सीउ में शहरी घरनि ताईं महदूद। रस्तनि ते धुंध हुजण सबबि ट्रैफ़िक बि मामूल खां घटिजी वई। मोटरवे इख़्तियारियुनि तरफ़ां शहरनि खे कोहीड़े में सफ़र दौरान एहतियात करण जी हिदायत। ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे मुवाख़ज़े लाइ डेमोक्रेट्स चइनि सिफ़नि ते ॿधल मुसविदो तयारु करे वरितो। सूमर ते अमरीकी सेनेट में पेश करण जो इम्कान। अमरीकी मीडिया मूजिबि मुसविदे में चयो वियो आहे त ट्रंप ॼाणी माणी अमरीकी शहरनि खे कैपिटल हिल ते हमले जे लाइ भड़कायो। ट्रंप अमरीकी इदारनि ऐं क़ौमी सलामती लाइ वॾो ख़तरो बणिजी वियो आहे। खेसि फ़ौरी तौरु सदारत तां हटायो वञे। ट्रंप खे मुसविदे खां आगाह बि कयो वियो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स सवार ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।